Audio Jungle. जो गोठ लग यूसी सदर जे बिटू जो यूसी सेक्रेटरी सैयद अमजद शाह पीपी अगवाण जी मुबीना ख़तरनाक धमकियुनि खां तंग अची चार जे छॾे ॾिनी आहे। जेकर यूसी जो कमु रोले जो शिकार थी वियो आहे। उन ॾिस में अज़ादारनि शहरनि पारां ऑफिस ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतिजाज कंदड़नि जो अगवान अली गुल हुजण, बहलूल हुजण, नदीम अब्बासी, इरफान खंबड़ू, नसीर चन्ना ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ चवणु आहे त यूसी सेक्रेटरी पारां पीपल्स पार्टीअ जे अगवाननि गैर क़ानूनी ज़रूरतूं पूरियूं न करण ते खेसि ख़तरनाक क़िस्म जूं धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि। जंहिं करे हिन चार जे छॾे ॾिनी आहे। जंहिं करे असांजा कम रोलड़े जो शिकार थी विया आहिनि। हीउ मुहरम जो महीनो आहे। किथे बि लाइटिंग तोड़े सफ़ाई जो निज़ाम न आहे। सख़्तु परेशान थी विया आहियूं। हिननि घुर कई त यूसी सेक्रेटरीअ खे धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ु कार्रवाई करे हिन खे चार्ज छॾण खां रोके परेशानी ख़तमु कई वञे। ॿिए तरफ़ यूसी सेक्रेटरी सैयद अमजद शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपल्स पार्टी तालका कंगरी जो सेक्रेटरी सैयद रोशन शाह मंथली घुरी रहियो हो। न ॾियण तां ख़तरनाक धमकियूं ॾिनियूं आहिनि। मुंहिंजी ज़िंदगीअ खे सख़्तु ख़तरो आहे। जंहिं करे आऊं चार्ज छॾे ॾिनी आहे। हिननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी, फरियाल टालपुर खां घुर कई त ॼाणायल पीपी अगवाणनि जी ज़ियादतियुनि जो नोटिस वठी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट वसीम घुमरू, पीर जो ॻोठु।